इस दफा भारत की इक़दामात देख के इंसानियत को भी भूल के आखिरी वक्त पे कहा हम पानी छोड़ रहे, आपकी तरफ पानी आ रहा है। उस वक्त भी उन्होंने हमें नहीं बताया। इसका मजम्मत करना चाहिए। मैं आलमी सतह पर जो सिंधु पे हमला हुआ है, जो भारत की तरफ से वायलेशन किया है, आवाज उठा रहे हैं और इंशाअल्लाह ताला हमारा ये भी जद्दोजहद जारी होगा और हम भारत को मजबूर करेंगे कि इनको या ये सिंतास मुआहिदा को मानना पड़ेगा या आपके दरिया आपको वापस देना पड़ेगा। बोर मुतासिर इलाइक़नि में वॾी तबाही नज़र अची रही आहे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ संदसि टीम तमामु घणी महिनत करे रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे बि सूबाई हुकूमत सां सहकार करणु घुरिजे। एतिरी वॾी तबाही जो मुक़ाबिलो रुॻो सूबाई हुकूमत जे वस जी ॻाल्हि नाहे। पंजाब में सभ खां वधीक नुक़सानु आबादगारनि खे थियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं कसूर में बोर मुतासिर सां ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी बोर मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो ऐं गंडा सिंहवाला बॉर्डर ते मुतासिरनि में राशन पिणु विरायो। संदसि चवणु हो त हिन भेरे भारत सिंतास मुआहिदे तहत डेटा शेयर न करे रहियो आहे। भारत खे आलमी कानूननि जी पासदारी लाइ मजबूर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चीन जो दौरो इंतहाई फ़ाइदेमंद रहियो। वज़ीर आज़म SCO इजलास में इलाक़ाई सहकार मज़बूत बणाइण ते ज़ोर भरियो। शहबाज शरीफ गज़ा ऐं ईरान ते इसराइली अगराई जी मज़म्मत पिणु कई। वॾे ऑफिस जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी हफ़्तेवार मीडिया ब्रीफिंग संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म जे रूसी सदर सां मुलाक़ात दौरान लाॻापनि में सहकार जा मामला गौर हेठि आया। ॿिन्ही अॻुवाणनि वधंदड़ सहकार ते इत्मीनान जो इज़हार कयो। पाकिस्तान ऐं आर्मेनिया विच में सिफ़ारती लाॻापनि जी शुरूआत अहम अॻभराई आहे। भारतीय हाई कमीशन बोर्ड जो वहिकिरो सतलज दरिया में छोड़ करण बाबति पाकिस्तान खे आगाह करे छॾियो। आबी वसीलनि वारी वज़ारत तरफ़ां अलर्ट जारी। सतलज दरिया में हरीकी ऐं फिरोज़पुर में मथाई बोर्ड, भावलपुर में बोर्ड सूरतहाल वधीक ख़राब। हेड इस्लाम खां 1,02,000 क्यूसेक जो वहिकिरो 4 तालुक़नि में दाख़िल। मुल्तान में अकबर फ्लड बंद ते पाणी जी सतह में मामूली लाॻ। शेरशाह बंद ते पाणी इंतिहाई ख़तरनाक सतह ते बरक़रार। शेरशाह बंद सां लाॻापियल दर्जने वसंदियूं बुरी वयूं। भारत तरफ़ां पाणी छोड़ करण सबबि सतलज दरिया ते गंडा सिंहवाला वटि इंतिहाई वॾी बोड बरक़रार। पाणी जो वहिकिरो 3,29,000 क्यूसेक। रावी दरिया में बलूकी ऐं सतनाई ते बि वॾी बोड बरक़रार। भजनद वटि वॾी बोड पाणी जो वहिकिरो 3,10,879 क्यूसेक ताईं पहुची वियो। पंजाब में मानसून जे 10हें स्पेल जो अलर्ट जारी। गुड्डू बैराज वटि हिकु भेरो ॿीहर पाणी जे वहिकरनि में वाध। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,59,570 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,27,481 क्यूसेक थी वियो। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 3,31,155 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,77,355 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि 24 कलाकनि दौरान 10,000 क्यूसेक लाभ। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 2,38,686 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,09,431 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। टिनी बैराजनि ते नंढी बोड बरक़रार। 8 सेप्टेम्बर ते गुड्डू बैराज वटि बोर्ड जो उरूज। सरकार जी 7 खां 9 लख क्यूसेक बोर्ड वारी सूरतहाल जी तैयारी। वरी वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि बोर्ड जी सूरतहाल बाबति इजलास। के बंद ऐं कादरपुर शैंक बंद जी मज़बूती जो कमु जारी आहे। इजलास में इम्कानी बोर्ड खे मुंहुं ॾियण जी तैयारियुनि ऐं इमदादी क़दमनि बाबति ब्रीफिंग। वरी वज़ीर पारां बोर्ड तैयारियुनि, रिलीफ कैंप्स जो क़याम ऐं अवाम जी महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िली यकीनी बणाइण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त सिंधु दरिया में पाणी घटिजी रहियो आहे पर खेनि 7 खां 9 लख क्यूसेक बोर्ड वारी सूरतहाल जी तैयारी करणी आहे। 8 सेप्टेम्बर ते गुड्डू बैराज वटि पाणी जो वहिकिरो पंहिंजे उरूज ते हूंदो। दरियाहनि ऐं बैराजनि में बोर्ड जे पाणी जे वहिकरनि में घटिताई अची रही आहे। पाणी जे वहिकरनि में घटि वधि सबबि बोर्ड जा ख़तरा मौजूदु आहिनि। पाणी जी वाध ऐं लाथ खे नज़र में रखंदे समूरा इदारा अलर्ट आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जो बयानु। संदसि चवणु आहे त 169 तिबी कैंपुनि में 24 कलाकनि दौरान 6,890 माण्हुनि खे इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। 24 कलाकनि दौरान 14,463 माण्हुनि खे कचे मां महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। सिंध हुकूमत सभिनी हिफ़ाज़ती क़दमनि खे यकीनी बणाए रही आहे।
क़ौमी असेंबली जे इजलास में पीटीआई जो वॉकआउट का अॻु पीटीआई मेंबर पारां कोरम पूरो न हुजण जी निशानदेही। ॻणप ते कोरम मुकमल निकितो। स्पीकर अयाज सादिक रिमार्क्स न आहिनि त अफ़गानिस्तान में ज़िलज़िलो आयो, बलूचिस्तान में दहशतगर्दी थी ऐं मुल्क ॿोॾ सबबु ॿुॾी रहियो आहे। अपोज़िशन अहिड़े मौक़े ते कोरम जी निशानदेही करे ज़्यादती करे रही आहे। मुख़ालिफ़ जो क़ौमी मसइलनि सां को बि वास्तो न आहे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त मुल्क में बरसातुनि ऐं ॿोॾ सबबु हेल ताईं 884 माण्हू फौत ऐं 1000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका आहिनि। पंजाब में 223, केपी में 480 माण्हू फौत थिया आहिनि। सिंध में 58 ऐं बलूचिस्तान में 26 माण्हू फौत थिया। 21 लख माण्हू बेघर थी विया। 9292 घर ऐं 6180 जानवर मुतासिर थिया आहिनि। फौत थी वियल माण्हुनि जे वारसनि खे 20-20 लख रुपया ॾिना विया आहिनि। कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियणु कॾहिं कॾहिं वस में नाहे हूंदो। सुप्रीम कोर्ट 8 सेप्टेम्बर ते फुल कोर्ट इजलास तलब करे वरितो। चीफ जस्टिस ज़ियाई आफ़रीदी जी सदारत ते फुल कोर्ट इजलास इब्नुकाती हूंदो, जंहिं मूजिबि ज़रीअनि मूजिबि इजलास में सुप्रीम कोर्ट रूल्स 2025 में तरमीमुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। सुप्रीम कोर्ट बार जी सदर लिखत में तजवीज़ूं सुप्रीम कोर्ट खे माणे छॾियूं। तजवीज़ुनि में अदालती फ़ीसुनि में इज़ाफ़ो वापसि वठण जो बि मुतालबो कयो वियो हो। क़ौमी असेंबली बलूचिस्तान में सियासी पार्टी के जलसे में दहशतगर्द हमले खिलाफ मज़हबती ठहराव मंजूर करे वरितो। पोलिन बलोच पारां पेश कयल ठहराव में चयो वियो त ऐवान बलूचिस्तान में सियासी पार्टी के कारकुननि ते दहशतगर्द हमले की मज़म्मत करे थो। ठहराव में हमले में फौत थियल ऐं ज़ख़्मियुनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार, ज़िम्मेवारनि जी निशानदेही करे जल्द खां जल्द कानून जे कटड़े में आंदो वञे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेजी जो सिलसिलो जारी। 100 इंडेक्स में 1073 पॉइंट्स की वाध। इंडेक्स 1,53,779 पॉइंट्स की बुलंद तरीन सतह ते पहुंची वियो। कराची खां रोड़ी ताईं रेलवे लाइन खे अपग्रेड करे अप डाउन हलाइण ऐं रेलवे लाइन वेझो हद दफ़नियूं वठण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सां रेलवे वारे वज़ीर हनीफ अब्बासी जी मुलाक़ात। कराची खां सखर ताईं 6 अरब रुपयनि जी सीड़पकारी सां मुसाफ़िर ट्रेन हलाइण जो फ़ैसिलो। सिंध सरकार ऐं पाकिस्तान रेलवे गॾिजी कराची सर्कुलर रेलवे मंसूबो ठाहिण ऐं ख़ानगी शोबे खे मंसूबे में शामिल कयो वञे। वॾे वज़ीर जी तजवीज़। वफ़ाक़ी वज़ीर हनीफ अब्बासी तजवीज़ुनि ते सहकार जी ख़ातिरी कराई। मुराद अली शाह चयो आहे सॼी दुनिया में रेलवे कमाईंदी आहे, पर अफ़सोस जो पाकिस्तान रेलवे खसारे में आहे। समूरो कमु आउटसोर्स करण सां सर्विस बहितर थींदी। वफ़ाक़ी वज़ीर हनीफ अब्बासी जो चवणु आहे त समूरियूं रेलवे लाइन्स नयूं विछायूं वेंदियूं। ख़ातून अवल ऐं PPMN आसफ़ा भुट्टो ज़रदारी पारां नवाबशाह गर्ल्स डिग्री कॉलेज जो दौरो। आसफ़ा भुट्टो ज़रदारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुओ सां गॾु नवाबशाह गर्ल्स डिग्री कॉलेज में कंप्यूटर लैब जो इफ्तिताह कयो। आसफ़ा भुट्टो ज़रदारी कॉलेज जे शागिर्दनि सां बि मुलाक़ात कई। PPMN आसफ़ा भुट्टो ज़रदारी पारां इंस्टीट्यूट ऑफ मदर एंड चाइल्ड हेल्थ नवाबशाह जो दौरो। अस्पताल में जदीद यूनिट्स ऐं तिबी सहूलतुनि जो मुआइनो। आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त तिबी सहूलतुनि खे वधीक बहितर बणाइण लाइ क़दम खंया वञनि। KMC तरफ़ां पार्क जो कमर्शियल इस्तेमाल गैर कानूनी करार। सिंध हाई कोर्ट माफ़नात अवामी भलाई जे प्लाट खे कंहिं ॿिए मक़सद लाइ इस्तेमाल नथो करे सघिजे। KMC खे पार्क ख़ानगी पार्टियुनि खे ॾियण जो अख्तियार न आहे। अदालत KMC तरफ़ां पार्क खे कमर्शियल इस्तेमाल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी दौरान सिटी काउंसिल जो ठहराव नंबर 134 कालअदब करार ॾेई छॾियो। दादू जी गोठ नौरजा जो रवासी नौजवान कराची इलाइक़े डिफेंस में गोलियूं हणी क़त्ल। होटल ते मामूली ॻाल्हि तां थियल झेड़े दौरान फायरिंग में ख़ालिद हुसैन कोरे जो मारिजी वियो। पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल नौजवान ज़ीबल यूनिवर्सिटी जो शागिर्द हो।